अस्सलाम वालेकुम दोस्तों। अज असांजी वीडियो व्हाट्सएप जे एक अहम फीचर ते आहे। काफ़ी दोस्तन जी शिकायत रहंदी आहे त ग्रुप में एतिरियूं तस्वीरूं या PDF फाइल्स जेके आहिनि उहे अपलोड थींदियूं आहिनि जो असांजी मेमोरी फुल थी वेंदी आहे। मोबाइल गैलरी मां असीं तस्वीरूं डिलीट करे करे थकिजी पवंदा आहियूं ऐं मजबूरन असांखे ग्रुप लेफ्ट करणो पवंदो आहे। त अॼु आउं अव्हांखे ॿुधाईंदुसि हिकु अहिड़ो फीचर जंहिंखे ऑफ करण सां तव्हां ग्रुप में रही पंहिंजी MBs ऐं पंहिंजी मोबाइल डेटा जेको आहे उहो बचाए सघो था ऐं उहे ई शयूं तव्हां वटि शो थींदियूं जेको तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां डाउनलोड कंदा या जेको तव्हांखे जंहिं शयुनि जी ज़रूरत आहे। जेकॾहिं तव्हां कंहिं हिकिड़े ई ग्रुप जो ऑटो डाउनलोड फीचर ऑफ करणु चाहियो था त उन ग्रुप में वञी मथे तव्हांखे 3 डॉट्स नज़र ईंदा। उन ते क्लिक करण खां पोइ ही ऑप्शन नज़र ईंदा। इन्हनि मां ग्रुप इन्फो ते क्लिक करिणो आहे। तव्हांखे ग्रुप इन्फो ते क्लिक करण खां पोइ कुझु ॿिया बि ऑप्शन नज़र ईंदा। उन्हनि मां म्यूट नोटिफिकेशन, कस्टम नोटिफिकेशन, मीडिया विजिबिलिटी ते क्लिक करिणो आहे। हाणे हिन में 3 ऑप्शन आहिनि, डिफॉल्ट, यस, नो। जेकॾहिं डिफॉल्ट ते क्लिक कंदा तव्हां त जेके घटि MBs वारा तस्वीरूं वग़ैरह या जेके बि वॉइस आहिनि उहे डाउनलोड थींदा। यस ते जेकॾहिं क्लिक कयल आहे त हिन में जेको बि मवाद ग्रुप में ईंदो उनमें PDF फाइल्स, वीडियोज़, इमेज जेके बि हूंदो सभु डाउनलोड ऑटोमेटिकली थी वेंदा। ऐं जेकॾहिं नो ते क्लिक कयल आहे त हिन ग्रुप में जेको मवाद ईंदो उहो तॾहिं ई डाउनलोड थींदो जॾहिं तव्हां उनखे क्लिक कंदा या डाउनलोड करण जी कोशिशि कंदा। त कंहिं बि ग्रुप जी तव्हांखे ऑटो डाउनलोडिंग ऑफ करणी आहे त मीडिया विजिबिलिटी में वञी नो ते क्लिक करे ओके करियो। कंहिं हिकिड़े ग्रुप जी इहो सेटिंग आहे, पर जेकॾहिं तव्हां ओवरऑल व्हाट्सएप ते जेके चैट्स या जंहिं बि ग्रुप्स में तव्हां ऐड आहियो उहे सभु ऑफ करणु चाहियो था त तव्हांखे चैट्स में अची मथे जेके 3 डॉट्स नज़र अचनि पिया उन ते क्लिक करियो। हुन खां पोइ बिल्कुलु हेठि सेटिंग ते अचो। सेटिंग ते अचण खां पोइ स्टोरेज एंड डेटा इन ते क्लिक करियो। हिन में वैन यूज़िंग मोबाइल डेटा हिते ॾिसो। हाणे ही चए पियो जॾहिं तव्हां मोबाइल डेटा इस्तेमालु करे रहिया आहियो तॾहिं कहिड़ियूं शयूं डाउनलोड थियणु घुरिजनि। इन में फ़ोटोज़, ऑडियोज़, वीडियोज़, डॉक्यूमेंट्स इहे सभु तव्हांखे इन तां क्लिक हटाइणो आहे ऐं ओके करिणो आहे। वैन कनेक्टेड ऑन वाईफाई, जेकॾहिं तव्हां वाईफाई ते हलाए रहिया आहियो तॾहिं बि इहे ऑफ करणा आहिनि, ओके करियो। हाणे कंहिं बि ग्रुप में जेकॾहिं को मवाद शेयर थिए पियो या को दोस्त तव्हांखे पर्सनली जेको चैटिंग में तव्हांखे का शइ मोकिले पियो उहो बि ऑफ ई रहंदी जेसि ताईं तव्हां पाण उनखे डाउनलोड न कंदा। इन जो आउं तव्हांखे हिकु मिसाल ॾियां थो। जीअं आउं पंहिंजे हिन नंबर तां ॿिए नंबर ते को तस्वीर मोकिलियां थो जंहिं ते इहो सेटिंग ऑफ कोन्हे। मिसाल तौर ही तस्वीर मोकिलियूं था पाण। हाणे हिते चेक करण सां ही ॾिसो ऑटो डाउनलोड थी चुकी आहे ऐं शो थिए पई तस्वीर। पर हाणे हिन जी सेटिंग ऑफ करे स्टोरेज एंड डेटा में अची जी पहिरीं ॿुधायो फ़ोटोज़, ऑडियो, वीडियोज़, डॉक्यूमेंट्स इहे ऑप्शन जेके आहिनि इहे ऑफ करण खां पोइ हाणे वरी साॻी नंबर ते वञी ॿी तस्वीर मोकिलियूं था, ॾिसूं था ऑटो डाउनलोड थिए थी या न। हाणे हीअ तस्वीर मोकिली आहे। हाणे हिते तव्हां चेक करे सघो था त इहो तस्वीर डाउनलोड कोन थी आहे। जॾहिं उहो फीचर पाण ऑफ कयो आहे त हीअ तस्वीर डाउनलोड कोन थी आहे। इहो तॾहिं ई डाउनलोड थींदी जॾहिं हिन ते तव्हां क्लिक कंदा या तव्हां जॾहिं हिनखे डाउनलोड करण जी कोशिशि कंदा। अहिड़े हिसाब सां तव्हां व्हाट्सएप ते वञी ऑटो डाउनलोड फीचर बंदि करे सघो था ऐं पंहिंजे मोबाइल फ़ोन जी मेमोरी ऐं इंटरनेट MBs बि बचाए सघो था। जेकॾहिं वीडियो सुठो लॻे त ॿियनि दोस्तनि सां बि शेयर करियो। महिरबानी।